वैसा प्राइवेट खबर सिलसिलो जारी खबर शेयर कंदासीं पीरगोट खां। पीरगोट में जफ़ा जिस्कम तरफ़ा नवाब वली में 5 सिंधियुनि जे क़त्ल खिलाफ़ प्रेस क्लब पीरगोट जे चौक वटि जिस्कम पोरत संगत ज़िले खैरपुर जे सदर हाकिम अली आरे जो जिस्कम अॻवान ज़ीशान मंगरियो ज़मान कहार मुदस्सर सिंधु ऐं आतिफ सिंधु अनीस नारे जो जिस्कम अॻवान हाशिम राहू जो सिविल सोसाइटी पीरगोट जा सरगम अॻवान एडवोकेट अबूबकर शाह राशिदी एडवोकेट सिराज आलम मंगन जो परवेज़ मेमन जिन जी अॻवानीअ में एहतिजाजी रैलियूं कढी वयूं ऐं इहो चता ॾिनो वियो त इन पंजनि सिंधियुनि भंड बिरादरीअ जा जवाबदार फौरन गिरफ़्तार कराया वञनि न त ॿिए सूरतनि में एहतिजाज जो दाइरो सॼे सिंध अंदरि कया वेंदा। वॉइस ऑफ पेज खे लाइक करणु ऐं शेयर करणु न विसारींदा।